बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जो असांजो एहतजाज म्यूनसपल कारपॉरेशन सखर जे राशि करप्ट एडमिनिस्ट्रेटर निसार मेमण के खिलाफ़ आहे, जेको आहे सिंध गवर्नमेंट के हुक्मनि के नथो मञे, जेको सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान के अहकामात के नथो मञे। असीं मुतालबो था कयूं वज़ीर आज़म इमरान खान खां, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह साहब खां ऐं बिलखुलूस पाकिस्तान पीपल्स पार्टी के नौजवान चेयरमैन इज़्ज़त माब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खां त हिन बदमाश एडमिनिस्ट्रेटर निसार मेमण के मुलाज़िम जेके 266 मुलाज़िम न पर 266 ख़ानदान बुख ऐं बदहालीअ जो शिकार आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ते पगारूं जारी करायूं वञनि। ॿी सूरत में असीं ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर्स फेडरेशन सिंध जे प्लेटफॉर्म तां हिन एहतजाज खे वसी कंदे पूरी सिंध जे अंदरि जेको एहतजाज कंदासीं।